कराची के इलाइक़े शेरशाह में धमाको 16 ॼणा मारिजी विया। 12 खां वधीक ज़ख़्मी मारिजी वियलनि में PTI जे MNA आलमगीर जो वालिद दिलावर ख़ान बि शामिल। धमाके सबबि निजी बैंक जूं भितियूं किरी पयूं। केतिरियूं ई गाॾियुनि खे बि नुक़सानु पहुतो। बम डिस्पोज़ल स्क्वाड जो चवणु आहे त ड्रेनेज लाइन में गॾु थियल गैस सबबि धमाको थियो आहे। दहशतगर्दीअ जूं शाहिदियूं नाहिनि मिलियूं। सुई सदरन गैस वारनि बि चयो आहे त धमाके वारे हंधि सुई गैस जी का बि लाइन मौजूदु नाहे। सूबाई वज़ीर सईद गनीअ धमाके वारी जाइ जो दौरो करे नुक़सान जो जाइज़ो वरितो। सईद गनीअ चयो आहे त नालनि ते ठहियल घरनि सानियनि जो सबबु बणिजी रहिया आहिनि। गैरकानूनी इमारत जी इजाज़त मां ॾिनी हुजे या मुस्तफ़ा कमाल, ज़िम्मेवार ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। असेंबलीअ में चई चुको आहियां त नालनि मथां ठहियल घर रेग्युलराइज़ न थींदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह बि धमाके जो नोटिस वठंदे IG सिंध ऐं कमिश्नर खां रिपोर्ट तलब करे वरिती। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि पारां बि सान्हे ते ॾुख जो इज़हार। कोयटा जे कंधारी बाज़ार में धमाको, 1 ॼणो मारिजी वियो, 4 ॼणा ज़ख़्मी। इस्पताल मुंतक़िल। धमाके खां पोइ सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। पुलिस जो चवणु आहे त धमाकेदार मादो मोटरसाइकिल में लॻल हुयो। वधीक जांच कई पई वञे। पंजाब होॾ तां न लथो। तकरारी चश्मा जहलम लिंक केनाल खे बंदि करण बदिरां पाणी खणत 3500 मां वधाए 5000 क्यूसेक करे छॾी। ज़रियनि मूजिबि पंजाब CG लिंक केनाल मां खणत सां गॾु TP लिंक केनाल मां बि पाणी खणी रहियो आहे। OIC जे परॾेही वज़ीरनि जी कौंसिल जो गैरमामूली इजलास सुभाणे इस्लामाबाद में थींदो। अफ़गान परॾेही वज़ीर मौलवी अमीर मुत्तकी, इंडोनेशिया, किर्गिस्तान, मलाइशिया ऐं बोस्निया जा परॾेही वज़ीर शिरकत लाइ वफ़ाक़ी गादीअ वारे शहर बि अची विया। परॾेही ऑफिस जे अमलदारनि महिमाननि जो एयरपोर्ट ते इस्तक़बाल कयो। OIC परॾेही वज़ीरनि जे कौंसिल जो 17हें इजलास में अफ़गानिस्तान में इंसानी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां इंडोनेशिया जी परॾेही वज़ीर जी मुलाक़ात ख़िते जे सिक्योरिटी ऐं अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। आर्मी चीफ चयो आहे त अफ़गानिस्तान खे इंसानी तबाहीअ खां बचाइण लाइ आलमी बिरादरीअ खे क़दम खणणा पवंदा। मक़ामी शादी हाल में ग्रेजुएट्स एसोसिएशन ऑफ पाकिस्तान ऐं अलहुदा ट्रस्ट पारां शहीद बेनज़ीराबाद ऐं उन जे आसपास जे 16 ग़रीब ऐं मुस्तहिक़ जोड़नि जूं शादियूं कराए खेनि ॾाज ऐं रोक रक़म जा तोहफ़ा पिणु ॾिना। जोड़नि सां गॾु आयल महिमाननि जे लाइ बहितरीन क़िस्म जी मानीअ जो पिणु बंदोबस्तु कयो वियो। सान्यावांद जो चवणु हुयो त गुज़िरियल 10 सालनि खां ग़रीब ऐं मुस्तहिक़ जोड़नि जूं शादियूं करायूं पियूं वञनि, जेको हिन महांगाईअ वारे दौर में तमामु बहितरीन क़दम आहे। अलहुदा ट्रस्ट जे अॻवान मुश्ताक पीरज़ादे चयो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां फलाही कम इंसानी ख़िदमत करे रहिया आहियूं। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके मदद कंदा आहिनि ऐं ईअं ई ग़रीब जोड़नि जी मदद थींदी रहंदी आहे। ग्रेजुएट्स एसोसिएशन ऑफ पाकिस्तान जे अॻवान डॉक्टर क़यूम मेमण चयो त हिन दौर में इज्तिमाही शादियुनि जो ही सिलसिलो, जेको केतिरनि ई सालनि खां फलाही कम इंसानी ख़िदमत थी रही आहे, उन जो क्रेडिट मुश्ताक पीरज़ादे ॾांहुं वञे थो। ग़रीब मुस्तहिक़ जोड़नि जूं शादियूं कराए हुननि जी ख़ुशीअ में गॾु थी मदद करणु बहितरीन अमल आहे। उन कम में हर उन माण्हूअ जो हिसो वठणु घुरिजे जेके साहिब हैसियत आहिनि।